हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि ॼणनि जे मार्ची वञण जा इतला आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान ॿिनि ॼणनि जे मार्ची वञण जा इतला आहिनि। ज़रियनि जे चवण आहे त मुक़ाबले दौरान जवाबदार नूरुल सलाम उर्फ ठरी ऐं सलीम पागल माची विया आहिनि। हैदराबाद में खबर आवाज़ से शेयर कई पिया। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि ॼणनि जे माची वञण जा इतला आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान ॿिनि ॼणनि जे माची वञण जा इतला आहिनि। ज़रियनि जो चवण आहे त मुक़ाबले दौरान जवाबदार नूरुल इस्लाम उर्फ ठरी ऐं सलीम पागल माची विया आहिनि। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हैदराबाद में वाक़े आगाह कई पिया। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। ज़रियनि जो चवण आहे त मुक़ाबले दौरान जवाबदार नूरुल इस्लाम उर्फ ठरी ऐं सलीम पागल माची विया आहिनि। हैदराबाद में वाक़े आगाह कई पिया। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हैदराबाद में खबर आवाज़ से शेयर कई पिया। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिं दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कई पिया। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो आहे, ॿ ॼणा माची विया आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी पियो आहे, जंहिंमें ॿ ॼणा माची विया आहिनि। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर नथुराम खां। जी नथुराम, आगाह कजो। जी नथुराम, आगाह कजो। हैदराबाद में खबर आवाज़ से शेयर कई पिया। हैदराबाद में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿ ॼणा माची विया आहिनि। हाली रोड थाणे जी हद में मुबैना पुलिस मुक़ाबले में ॿ ॼणा माची विया आहिनि।